हिन इदारे ऐं साइकिल जी कहाणी वरियनि खां गॾु गॾु हलंदी अचे। हिकु शख़्स घोटकीअ जे ॻोठ मां ग़ुर्बत सबबि साइकिल ते सफ़रु शुरू कयो। ॾहाकनि बाद वरी हिकु यगानो जर्मनी मां साइकिल ते चढ़ी खेसि भेटा ॾियण लाइ पहुची वियो ऐं मान मंझता माणे साइकिल ते ई अॻी मंज़िल ॾे रवानो थी वियो। हू केरु आहे, अचो त कहाणीअ जा पेरा खणूं था। अॼु अव्हांखे अमर जी दुआ जो हिकु नंढड़ो करिश्मो ॾेखारियूं था। हिन आलीशान बिल्डिंग में हिन बहितरीन तालीमी इदारे अंदरि अमीराना ॿार न पर हारिन पौरियतनि ऐं ग़रीब मिसकीन सिंधियुनि जा ॿार मुफ़्त आला तालीम पिराए रहिया आहिनि। हीउ स्कूल इस्लामाबाद या कराची में न पर घोटकी शहर खां 30 किलोमीटर्स परते हिकु ॾुराहे इलाइक़े में वाक़िअ आहे। के चवनि था त हीउ सिंध जो ऑक्सफर्ड आहे। न बि हुजे, पर इहा पक ॼाणो त हिन तालीमी इदारे जी लेवल सिटी स्कूल जहिड़े महांगे स्कूल बराबरि आहे। यादगिरीअ लाइ ॿुधाईंदा हलूं त सिटी स्कूल जी माहवार फीस 18,000 रुपया आहे, पर हिते 60% ॿारनि खां का बि फीस वसूल नथी कई वञे, जॾहिं त 40% सफ़ेद पोश माण्हुनि जे ॿारनि खां बि फ़क़ति माहवार 600 रुपया वरिता वञनि था। जेकॾहिं काथो लॻाइण ते वहिजे त माहवार 99 लख रुपयनि जी तालीम सिंध जे ॿारनि खे ज़रे घटि मुफ़्त मिली रही आहे। करिश्मो नंबर 2, हीअ इमारत फ़क़ति 11 महीननि में तयारु थी ऐं 12 महीने हिते ग़रीबनि जा ॿार तालीम पिराइण वास्ते पहुची विया। करिश्मो नंबर 3, हीउ यगानो शख़्स नंढपण में साइकिल ते स्कूल वेंदो हो। खेसि माउ जी दुआ एतिरी त लॻी जो वॾो दौलतमंद बणिजी वियो ऐं पंहिंजी दौलत जो वॾो हिसो सिंध जे ग़रीबनि लाइ वक़्फ़ करे छॾियईं। घणी दौलत ख़र्चण बावजूदि ही साहबु परेशान थियण बदिरां खिलंदो मुरकंदो ग़रीब सिंधियुनि जे हिन इदारे खे ॾिसी दिलि पियो ठारींदो आहे। हिन साईं पैसो ख़र्च करे जेका शइ हासिल कई आहे, उहा भोतार कामोरा सियासतदान बि माणे नथा सघनि। पहिरीं अमर जूं दुआऊं पिरायई, हाणे सिंध अमर जी दुआ बि मिली वई अथसि। खेसि अञा ॿियो छा खपे। हीअ आहे मंज़ूर अहमद सुमरो, जीजलमा पब्लिक स्कूल भिटाइयाबाद जो बानी चेयरमैन। मंज़ूर अहमद सुमरो उन्हनि माण्हुनि में सरे फ़हरिस्त आहे जिन मथां सिंध खे नाज़ आहे। हुन कराची जहिड़े शहर में पुरआसाइश लाइफ स्टाइल छॾे पंहिंजो अबाणो ॻोठ वसायो आहे, जिते हुन जीजल अम्मा जे नाले सां हिकु आला तालीमी इदारो क़ाइमु करे ग़रीब ॿारनि लाइ वक़्फ़ करे छॾियो आहे, जिते हारिन ऐं पौरियतनि जा ॿार त मुफ़्त पढ़नि था, पर सरहदीअ वारनि ॿारनि खां बि नाले मात्र फीस वसूल कई वञे थी। उहा बि न करे त जीअं इदारे ते ईंदड़ माहवार लखें रुपया ख़र्च जो कुझु पूराओ करे सघिजे। कंहिंजो जहाज़ ख़रीदण जो ख़्वाबु त को महल ॾियण जा सपना ॾिसंदो आहे, कंहिंजो ख़्वाबु वरी को वॾो उहिदो माणणु, पर ख़्वाब ॾिसजनि त अहिड़ा जहिड़ा मंज़ूर अहमद सुमरो ॾिसंदो आहे। ख़्वाब सौदा मालिक पूरा कंदो। इदारे जे हवाले सां इहो आहे त इंशाअल्लाह असां हिन खे कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी ॾिसणु चाहियूं था। हीउ ख़्वाबु त सिंध जो आहे, जंहिंखे ॾिसंदियूं मंज़ूर अहमद जूं अखियूं आहिनि ऐं संदसि दिलि साभियां लाइ धड़की रही आहे। ॼण संदसि दिलि में सिंध धड़की रही आहे। सिंध धरती माउ सां केतिरी मोहबत करियो थोरी आहे, हीअ मोहबत जो इज़हार आहे सॼो। जीजलमा पब्लिक स्कूल भिटाइयाबाद में हलंदड़ 2 मदरसनि अंदरि 165 शागिर्दनि खे दर्से निज़ामी, हिफ़्ज़ क़ुरान कोर्स, नाज़रा ऐं किरत कोर्स करायो वञे थो, जिते सखर, घोटकी ऐं ख़ैरपुर ज़िलनि तोड़े पंजाब जे रहीमयार ख़ान ज़िले जा 165 शागिर्द दीनी तालीम पिराए रहिया आहिनि, जिन खे न रुॻो दीनी तालीम मुफ़्त फ़राहम कई वञे थी, पर खेनि रिहाइश ऐं खाद पीत बि मुकमिल तौरु मुफ़्त ॾिनी वञे थी। मदरसे जे उस्तादनि जी महिनत जो नतीजो आहे जो थोरे अरसे अंदरि 60 शागिर्द क़ुरान पाक जा हाफ़िज़ बणिया आहिनि। मुंहिंजो नालो मोहम्मद असलम रज़ा सिकंदरी आहे। मूं 6 साल किपरो में दर्से निज़ामी आलिम कोर्स कयो। आख़िरी साल पीर जो ॻोठ वियुसि, उनखां पोइ 2 खां 2.5 साल कराची वियुसि। तक़रीबन 4 खां 5 कोर्स फ़िलहाल कराई रहिया आहियूं, अॻिते बि वधंदा रहंदासीं। पहिरियों कोर्स शुरू में ॿार जे लाइ दीनी तालीम नाज़रा क़ाइदो, उनखां पोइ नाज़रा क़ुरान, तंहिंखां बाद में हिफ़्ज़ क़ुरान मुकमल तजवीज़ सां यानी बहितर नमूने सां,
उनखां बाद में दरस निज़ामी आलिम कोर्स ये हिन इदारे में कराया पिया वञनि। तक़रीबन 60 जे क़रीब थी चुका आहिनि। हफ़ीज़ अमन मुंहिंजो नालो आहे सर। हफ़्ते में ताईं सब्ज़ी बि हूंदी आहे, दाल बि हूंदी आहे, गोश्त बि हूंदो आहे, मुर्गी बि हूंदी आहे। जीजलमा पब्लिक स्कूल भिटाइयाबाद घोटकी में शुरूआती तौर केजी खां 7 क्लास ताईं तदरीसी अमल जारी आहे, जंहिंखे इंतज़ामिया मूजिबि तुरत ई अपग्रेड कयो वेंदो। स्कूल में हिन वक़्तु 500 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मयारी तालीम हासिल कनि था। अमानुल्लाह सूमरो सर, प्रिंसिपल जीजलमा पब्लिक स्कूल भिटाइयाबाद। पाकिस्तान जी तारीख़ में स्पेशली सिंध जे असांजे रूरल एरिया में ही इनकलाबी इनिशिएटिव आहे जेको असांजे चेयरमैन मंज़ूर अहमद सूमरे सर तरफ़ां वरितो वियो आहे। साईं वारा असल नेटिव आहिनि हिन इलाइक़े जा, ऐं साईं वारनि हाणे सोचियो त हीअ असां जेकी तालीम आहे जेकी डिजिटल दौर में तालीम सां ई असां दुनिया खे कम्पीट करे था सघूं, ऐं स्पेशली पंहिंजे रूरल इलाइक़े में जिते ॿारनि ज़हीन थियनि था ऐं उन्हनि खे ही तालीमी सहूलियत न आहे, ऐं उन तालीमी सहूलियत खे ॾिसंदे जदीद तर्ज़ जी स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंग ॾे हिन में दुनिया जी हर सहूलियत खे हिन हिकिड़े कूज़े में समाए छॾियो आहे। साईं वारनि ईअं चई था सघूं त असां हिकिड़ी अम्ब्रेला जे अंडर में सभु फैसिलिटीज़ ॿारनि वटि आहिनि जेके उहे सुठी तालीम हासिल करण जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि। हीअ आहे मक़सूद अहमद सूमरो, मंज़ूर अहमद सूमरे जो फ़र्ज़ंद। हाणे अवां सोचींदा त हिन कहिड़ो कमाल कयो आहे। कमाल आहे अलाए न, हा बाक़ी कुर्बानी ज़रूरु आहे। संदसि कहाणी सफ़ा सादी आहे। मक़सूद एंटी करप्शन खाते में सर्किल ऑफिसर आहे। सरकारी नौकरी खे साइड ते करे पाण खे ग़रीबनि जे हिन इदारे लाइ वक़्फ़ करे छॾियो अथाईं। फ़क़ति एतिरो। मक़सूद अहमद सूमरो, मां वाइस चेयरमैन आहियां डिजिटल पब्लिक स्कूल जो। असां त सॼी फैमिली कमु था कयूं, त सॼा ॿाहिरि हिन में कंट्रीब्यूशन ॾियूं था पिया, पर स्पेशली आउं घणो हिते ई हूंदो आहियां स्कूल ते, हिन प्रोजेक्ट ते, हिन जो लुक आफ्टर घणो मां कंदो आहियां। ॿियो कमकार छा था कयो? ॿियो सर गवर्नमेंट जॉब हुई मूंखे, जेको आहे आउं सर्कल ऑफिसर हुउसि एंटी करप्शन में, पोइ हुनखे थोरो साइड करे मां हिन ख़िदमत जज़्बे में पंहिंजे फैमिली हिन में अची वियुसि। हाणे मां पंहिंजो स्कूल संभालियां थो, ओड़े पाड़े ख़िदमत कयां थो, ॿारनि खे पढ़ायां थो, इहो ॾिसां पियो सॼो। भला शौक़ ख़िदमत जो ॾींहों ॾींहुं वधे पियो घटिजे पियो? सर जेकी मां जुस्तजू बाबा जी हिन 70 साल जी ॼमार में ॾिसां पियो थो, त मुंहिंजो अञा मां 40 जो आहियां, त मुंहिंजो अञा शौक़ु वधे पियो थो। दिलि चए थी हाणे जेको बाबा कयो आहे त हिन खां ॿीणो टीणो मां कयां। सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन ॾाढी भली आहे, बसि उनखे को पंहिंजी ज़ाती भलाईअ लाइ कतबु आणींदो आहे त को जगानो ॿियनि जी भलाईअ लाइ। सो अलाह पाक जी भलाईअ सां मंज़ूर अहमद सूमरे जे ख़ानदान पारां ख़रीदियल 30 एकड़ ज़मीन हितां जे ग़रीब ॿारनि जे भले लाइ कतबु अची रही आहे। जॾहिं वरितीसीं त असांखे हिन में आबादी जो शौक़ु कोन हो। इहो ताला साईं जी महिरबानी करे का भलाई थी पवे, उहा भलाई थी पए जंहिंमें माण्हुनि जी भलाई थिए, त पोइ अलाह साईं भलाई कई, असां पहिरियों मदरसो शुरू कयोसीं। जीजलमा पब्लिक स्कूल भिटाइयाबाद में न रुगो ॿारनि जे ॿारनि खे वेल स्टैंडर्ड एजुकेशन फराहम कई वञे थी, पर ॿारनि जी गैर निसाबी सरगर्मियुनि जो बि ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे, जंहिंमें एक्टिविटी क्लासिस, स्मार्ट कोर्ट क्लासिस, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ लाइ ग्राउंड मौजूदु आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ तालीमी प्रोग्राम्स लाइ हिकु आलीशान ऑडिटोरियम पिणु क़ाइमु थियल आहे। असांजो टाइम टेबल आहे उहो डिजिटल टाइम टेबल आहे, जंहिंखे जदीद दौर में ज़रूरत मुताबिक़ ॾिसी करे ठाहियो वियो आहे, जंहिंमें हर क्लास खे असां वीकली 2 पीरियड कंप्यूटर जा ॾींदा आहियूं, 2 पीरियड फिज़िकल एक्सरसाइज़ जा ॾींदा आहियूं। छो जी असांजी अकेडमिक सां गॾु फिज़िकल एक्सरसाइज़ बि असांजे ॿारनि जे लाइ लाज़मी आहे, त उनखे बि असां मदे नज़र रखंदे इहे सभु शयूं एक्टिविटीज़ असां पंहिंजे टाइम स्केड्यूल में एड कयूं आहिनि। स्कूल में फ्रेंडली तालीमी माहौल तोड़े टीचर्स जे बहितर रवैये जो ई नतीजो आहे जो हिते हाज़िरी जी शरह 95% ताईं वञी पहुती आहे। ओवरऑल अटेंडेंस जी ॻाल्हि कजे त अटेंडेंस लो अटेंडेंस हूंदी आहे, मगर अलहमदुलिल्लाह असांजे स्कूल में 95+ अटेंडेंस रोज़ हूंदी आहे। ख़ुलूस ऐं लेखो हिक ॿिए जे मुख़ालिफ़ अंसर आहिनि। जिते लेखो हुजे उते ख़ुलूस किथां ईंदो, ऐं जॾहिं ख़ुलूस हुजे उते लेखो छाजो।
सो मंज़ूर अहमद सुमरे संदसि टीम ऐं ख़ानदान हिन इदारे ते आयल ख़र्च जो को लेखो चोखो ई न लॻायो आहे। खेनि ख़बर ई नाहे त हिन इदारे जी तामीर ते हेसि ताईं केतिरो पैसो ख़र्च थियो आहे। सर सची ॻाल्हि इहा आहे त पाण लिखियो लाइफ में कुझु न आहे, काथो कंहिं शइ जो मूं रखियो ई न आहे अॼु ॾींहं ताईं। हिकिड़ो जॾहिं ख़ैराती कमु हूंदो आहे उन में को काथो न थियो आहे, पर मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त हिते बिलियंस में ख़र्चु थियो आहे, बिलियंस में। जेतोणीकि मंज़ूर अहमद सुमरे ऐं संदसि टीम जो ख़्वाबु यूनिवर्सिटी जे दर्जे ताईं पहुचाइणु आहे, जंहिं लाइ ॾींहुं राति कमु पिणु हलंदड़ आहे। पर फ़िलहाल शुरूआती तौरु जीजल अम्मा स्कूल में KG खां 7th क्लास ताईं पढ़ायो वञे थो ऐं स्टूडेंट्स खे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड तोड़े इंटरनेशनल सिलेबस बि पढ़ायो पियो वञे। असां हिन वक़्तु सिंध टेक्स्ट जा बि किताब हलनि पिया, पर हिन वक़्तु हिकिड़ी इंटरनेशनल पब्लिकेशन आहे अलबाकियो इंटरनेशनल, ऐं उनजो हर किताब QR कोड ते हूंदो आहे, बार कोड ते हूंदो आहे। उनजो सबबु इहो आहे त जेकॾहिं घर वेठे उनजो वालदेन, उनजो शागिर्द, उनजो उस्ताद उनखे जॾहिं स्कैन कंदो त असांजो उहो जेको सर्वर उन किताब जी पब्लिकेशन जो जंहिं बि दुनिया जे कंहिं बि कुंड में मौजूदु हूंदो आहे, असांजो उहो उस्ताद, असांजो उहो शागिर्द, असांजो उहो वालदेन उन सां कनेक्ट थी वेंदो आहे। ऐं जेके सुठा लेक्चरर प्रोफेसर आहिनि, PhD होल्डर्स आहिनि, उन्हनि जा लेक्चर स्क्रीन ते अची वेंदा आहिनि, जेके असांजा शागिर्द ॿुधी करे ईअं फील थींदो आहे, महसूसु थींदो आहे त ॼण असांजो शागिर्द कराची में पढ़े थो, लाहौर में पढ़े थो, इस्लामाबाद में पढ़े थो। असां वटि जेके ॿार पढ़नि था उन्हनि खे मुख़्तलिफ़ सिलेबस पढ़ायूं था। असां हिकिड़ो आफ़ाक़ सीरीज़ आहे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड आहे, पर उहो असां इंग्लिश मीडियम पढ़ायूं था। जेके आफ़ाक़ सीरीज़ आहे, कुझु जेको कोर्स आहे असां वटि उहो असांजो बार कोड जे ज़रिए बि अवेलेबल आहे। असांजा जेके पेरेंट्स आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, उहे उन कोर्स खे कोड ज़रिए बि पाण हासिलु करे था सघनि। माशाअल्लाह, हिन तालीमी इदारे जो तदरीसी मयार, अकोमोडेशन, डिसिप्लिन ॾिसी दिलि चवे थी त हिन खे सिंध जो ऑक्सफर्ड करार ॾिजे। पर एतिरो सो ज़रूरु आहे त घोटकी शहर खां 30 किलोमीटर परे ॾुराहे ऐं पुठिते पियल इलाइक़े में हलंदड़ हिन स्कूल जो मयार सिटी बीकन हाउस तोड़े ॿियनि महांगनि स्कूल सां भेट करे थो। साल 2023 में अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो पाण खे कंपेयर कयूं था त असां सिटी स्कूल जे बराबरि आहियूं। हिन इदारे जी शुरूआति 2017 में अल्लाह पाक जो घर मुबारक मस्जिद तामीर करे कई वई, जॾहिं त छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ अलॻि अलॻि 2 मदरसा पिणु क़ाइमु कया विया। 4 सालनि बाद 2021 में मंज़ूर अहमद सुमरे ऐं संदसि जाखोड़ी टीम जीजल अम्मा पब्लिक स्कूल बाक़ाइदे शुरू करे छॾियो ऐं रुॻो 11 महीननि जे रिकॉर्ड टाइम पीरियड में ही शानदार इमारत तामीर थी वई, जंहिं बाद इदारे में टेक्निकल वोकेशनल सेंटर जो आगाज़ कयो वियो। नियाणियुनि खे हुनरी तालीम ॾियण सां गॾु इलाइक़े जे बेरोज़गार नौजवाननि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारण लाइ हिन इदारे में मुख़्तलिफ़ टेक्निकल शोबा क़ाइमु कया विया, जिन में हितां जी तइलीम खां महरूम नौजवाननि खे सोलर UPS टेक्नीशियन, एक्सकेवेटर ड्राइवर, जनरल इलेक्ट्रीशियन, मोटरसाइकिल मैकेनिक ऐं ट्रैक्टर ड्राइवर जी सिख्या ॾिनी वञे थी। जॾहिं त ॻोठाणी नियाणियुनि जे हथ जे हुनर खे इंटरनेट ज़रिए विकिरो करण लाइ फैशन डिज़ाइनिंग हॉल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मुंहिंजो नालो आबिद अली आहे ऐं आउं जीजल अम्मा टेक्निकल वोकेशनल सेंटर ऐं जीजल अम्मा पब्लिक स्कूल में जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में 3 सालनि खां कमु कयां पियो। हिन वक़्तु असां वटि मुख़्तलिफ़ ट्रेड हलनि पिया, जंहिंमां ड्रेस मेकिंग आहे, हैंड एम्ब्रॉयडरी आहे ऐं कंप्यूटराइज़ अकाउंटिंग आहे, CIT आहे, DIT आहे। उन खां अलावा सोलर ऐं UPS जो टेक्नीशियन जो असां कोर्स करायूं पिया, मोटर बाइक जो कोर्स करायूं पिया हिन वक़्तु। ऐं हिन वक़्तु असां वटि 380 ॿार जेके आहिनि उहे हिन वक़्तु इनरोल्ड आहिनि। मेरा नाम शाकरा। इनका 4 माह का कोर्स है। सुबह 8 बजे आते हैं और ये 1 बजे वापस जाती हैं। तो इन्हें हम जो है हाथ की कढ़ाई और अड्डे की कढ़ाई, एप्लिक वर्क सब सिखाते हैं, आर का काम। फ़ायदा ये होता है कि वो अपने घर में बैठ के बाहर की जो कमीज़ें होती हैं वो बनाती हैं, उससे वो फ़ायदा हासिल करती हैं। अच्छा जी, इनकम होती है जी। कितना? एक शर्ट की 3000 तकरीबन 3000 4000। जो भी बच्चियाँ यहाँ पे आती हैं जी खुश हैं यहाँ पर? जी बिल्कुल। उनकी फैमिली खुश है? जी। अच्छा, किस तरह आपके पर्दे का किस तरह इंतज़ाम है, किस तरह है इनका रवैया, थोड़ा बताएं। पर्दे का इंतज़ाम है, बिना नॉक किए कभी नहीं आते, बिना काम के कभी कोई नहीं आता यहाँ पर। उत्तर सिंध जे हिन पुठिते पियल इलाइक़े जे नौजवाननि लाइ इहो इंतिहाई उत्साहींदड़ मौक़ो आहे जो हू पंहिंजे हिन शानदार इदारे में ई-कॉमर्स ऐं फ्रीलांसिंग सिखी रहिया आहिनि
ऐं हू जेकॾहिं मुस्तक़िल मिज़ाजी ऐं महिनत जारी रखनि त यकीनन खेनि अॻिते वधण ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण खां केरु रोके नथो सघे। असांजो अज़म इहो आहे त कंहिं बि तरीक़े सां हितां जो जेके लोकल असांजा एरिया जा स्टूडेंट्स आहिनि कंहिं तरीक़े सां असां उनखे ऑनलाइन अर्निंग कराइणु सेखारियूं त जीअं हू ऑनलाइन घर वेठे सर असां हाणे फिलफोर उहे स्किल्स सेखारियूं था। फर्स्ट जेको फेस में असांजो कमु हले थो उहो वेब डिज़ाइनिंग ऐं वेब डेवलपमेंट ते हले थो। इहे उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ जेके मैट्रिक पास आहिनि जेके असांजो शाम जो ईंदा आहिनि असां लाइ इहो स्पेशली कोर्स डिज़ाइन थियल आहे। सर असां हिन में मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर्स यूज़ कंदा आहियूं जीअं CSS थियो, HTML थियो, एडवांस HTML थी वई। जीजलमा पब्लिक स्कूल जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो सीनियर मेंबर हाफ़िज़ कादिर बख्श अवाण IT एक्सपर्ट आहे। MIT जी डिग्री रखंदड़ हाफ़िज़ कादिर बख्श घोटकी ज़िले जे हज़ारे नौजवाननि खे IT जी फील्ड में पाण भरो करण जो विज़न रखे थो, जॾहिं त इदारे में क़ाइम साइंस लैब में लखें रुपयनि जी मालियत वारी जदीद टेलीस्कोप मशीन मौजूदु आहे जंहिंजी मदद सां ॿारड़ा सयारनि जा नज़ारा पसे सघनि था। इहा सहूलियत शागिर्दनि तोड़े इलाइक़े वासियुनि लाइ हर वक़्तु मुयसरु आहे। दुनिया सां कुल्हे में मिलाए हलण जे लाइ असांखे ख़्यालु आयो त अॼुकल्ह जे दौर में नौजवान फ्रीलांसिंग जा कमु कनि था, ऑनलाइन अर्निंग कमु कनि था, यूट्यूब जा चैनल ठाहिनि था पिया। पोइ असां SMIT सां हिकिड़ो वाइदो कयो ऐं इन में असां चाहियूं था त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में 10 सालनि जे ॿार खां वठी हिकिड़ी यूथ कैंडिडेट खे असां फ्री ऑफ कास्ट ट्रेनिंग ॾियूं, जंहिंमें 8 महीननि जी ट्रेनिंग उहा हूंदी जंहिंमें असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा कोर्स सेखारींदासीं ऐं 2 महीना एडिशनल उन्हनि खे ट्रेनिंग सेखारींदासीं त जीअं उहे ऑनलाइन हंटिंग कीअं करे सघनि था, ऑनलाइन अर्निंग खे कीअं कैप्चर करे सघनि था पिया। जीजलमा स्कूल जे शागिर्दनि खे बाकिरदार ऐं ईमानदार बनाइण लाइ हिकु अहिड़ो टकशाप खोलियो वियो आहे जिते को बि दुकानदार नाहे। ॿार पाण ई ख़रीदार आहिनि ऐं पाण ई दुकानदार। हू शयूं ख़रीद करे पैसा दुकान में जमा कराइनि था। जीजलमा स्कूल में कराची तोड़े मुल्क जे ॿियनि शहरनि खां तालीमी तोड़े ॿियनि शोबनि जा माहिर विज़िट करण लाइ पहुचनि था। संदन महारत मां ॿारनि खे फ़ाइदो पहुचाइण वास्ते संदन रिहाइश जो बि जोॻो बंदोबस्तु कयो वियो आहे। स्कूल जे भर में वाक़िअ ही ख़ूबसूरत रेस्ट हाउस आयल महिमाननि लाइ तामीर कयो वियो आहे जिते खेनि बहितरीन रिहाइश ऐं ताम क़याम फ़राहम थिए थो। हाणे त ईअं थो थिए ज़रूरत महसूसु थिए थी त अञा असां हिकिड़ी ॿी बिल्डिंग ठाहियूं, रहाइश जे लाइ असां हॉस्टल ठाहियूं ऐं असां फैकल्टी जे लाइ बि सुठो रेजिडेंस तयारु कयो आहे त जीअं असांजा ॿाहिरां दोस्त अचनि या जेके तालीमदान अचनि, अदीब दोस्त अचनि, महबूब माण्हू अचनि त उन्हनि खे रहण में हिते सहूलियत हुजे त उहे असांजे ॿारनि खे सुठा लेक्चर ॾियनि। स्कूल जी मुख्य इमारत 4 मंज़िलुनि ते मुश्तमिल आहे जंहिंमें कुल 36 कमरा मौजूदु आहिनि। इदारे जी इमारत खे लॉन्ग लाइफ बनाइण लाइ हूअं त महांगो मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे, जॾहिं त इमारत जी ख़ूबसूरतीअ लाइ दुनिया जो महांगो तरीन ग्रेनाइट पत्थर इस्तेमालु करण सां गॾु बिल्डिंग जे ॿाहिरें ॾेख खे ख़ूबसूरत तोड़े मौसम दोस्त बनाइण लाइ क़ीमती फेस ब्रिक्स इस्तेमालु कयूं वयूं आहिनि। अहिड़ी रीति बाग़ में 2000 फ्रूटी वण लॻाया विया आहिनि जेके न रुॻो माहौल खे ख़ूबसूरत बणाइनि था पर समय पखियुनि जो आमाजगाह पिणु आहिनि। जीजलमा पब्लिक स्कूल सिंध जी ॿाराड़ी जो शायदि उहो वाहिद इदारो आहे जंहिंमें ऑप्टिक फाइबर इंटरनेट सर्विस मौजूदु आहे, जॾहिं त इदारे तरफ़ां हितां जे ॿारनि ऐं नौजवाननि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जहिड़ी जदीद टेक्नोलॉजी जी सिख्या ॾियण लाइ पिणु रिथाबंदी शुरू कई वई आहे। कुझु ॾींहं अॻु जीजलमा स्कूल जे 640 शागिर्दनि खां SMIT तरफ़ां टेस्ट वरिती वई। उन्हनि समूरनि शागिर्दनि खे हाणे मुफ़्त फ्रीलांसिंग जा कोर्सिस कराया वेंदा त जीअं हू स्किल्स सिखी उन्हनि वसीले वॾो पैसो कमाए हिकु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। वाहिद ही बसगिरदाई जो स्कूल आहे जेको ऑप्टिक फाइबर जहिड़ी तेज़ तरीन इंटरनेट सां आरास्ता आहे ऐं एरिया जा जेके बसगिरदाई जा शहर आहिनि उते बि ऑप्टिक फाइबर लाइन जी जेको मौजूदगी आहे उहा नाहे। ऐं मां सम्झां थो त असांजी जेकी कमेटी आहे ऐं असांजा जेके मेंबरान आहिनि ऐं वॾी काविशनि सां वॾी ईअं सम्झो वॾी इन्वेस्टमेंट खां बाद में हिते ऑप्टिक फाइबर लाइन जो अचण जे पसे परदा जेको असांजा ख़्यालात आहिनि इंशाअल्लाह ताला असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी तरफ़ जेके ट्रेनिंग्स आहिनि उन जी तरफ़ ज़रूरु वेंदासीं। कराची खां पोइ घोटकी सिंध जो उहो पहिरियों ज़िलो हो जिते सभ खां पहिरीं इंटरनेट सर्विस पहुती। इहो क्रेडिट हाफ़िज़ कादिर बख्श ऐं संदसि साथियुनि ॾांहुं वञे थो।
जिन वॾी जाखोड़ ऐं ज़हानत सां घोटकी वासियुनि खे हेॾी वॾी सहूलियत फराहम कई। असां उन वक़्त में बि घोटकी जहिड़े शहर में मुख़्तलिफ़ तजुर्बा करे फस्ट टाइम इंटीरियर सिंध में पहिरियों दफ़ो असांजो तजुर्बो कामयाबु थियो ऐं असां उन वक़्त में 1999 में बि असां घोटकी में इंटरनेट आंदीसीं। जीजलमा स्कूल जा दर हर मज़हब जे ॿारनि लाइ खुलियल आहिनि। पसगिरदाई में रहंदड़ हिंदू मेघवाड़ कम्यूनिटी जे ॿारनि खे ख़ासि रिआयत ॾेई खेनि हिते मुकमिल तौरु मुफ़्त तालीम फराहम कई वञे थी। तव्हांखे ॿुधाईंदे निहायत ई ख़ुशी थींदी त असांजे चेयरमैन साहब जा जॾहिं हिते ॻोठ में रहंदो हुयो त उन जा पाड़ेसरी मेघवाड़ ऐं ग़ैर मुस्लिम हुया ऐं उन वक़्त में उन खे इहो दर्द उन्हनि जो यादि हुयो। हाणे हिन स्कूल में 100% मेघवाड़ ऐं ग़ैर मुस्लिम फ्री ऑफ कास्ट पढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि जी यूनिफॉर्म उन्हनि जा किताब जो बंदोबस्तु बि स्कूल पाण करे थो। ही आहे जर्मन ज़रई माहिर कॉन्स्टेंटीन ज़ोलेस्की। ही जर्मन नौजवान धरतीअ जे बचाव ख़ातिर साइकिलिंग फॉर सॉइल जे सिरे हेठि जर्मनी खां इंडिया ताईं 1000 किलोमीटर साइकिल ते सफ़र करे रहियो आहे। संदसि चवणु आहे त हुन 15,000 किलोमीटर्स जे सफ़र दौरान मुख़्तलिफ़ इदारा तोड़े जायूं विज़िट कयूं, पर जेतिरो सुकून खेसि जीजलमा स्कूल में मिलियो अहिड़ो किथे न मिलियो। इहो ई सबबु हो जो हू हिते 2 ॾींहं तरसी पियो। यादि रहे त हू हुन खां अॻु किथे बि न तरसियो। चाक कई दिल तो ओ तॾहिं खां चाक ही न है जॾहिं वॾे अचरज जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन जदीद दौरे में बि घोटकी ज़िले जे नंढड़े शहर आदिलपुर खां अॻिते केतिरा ई ॻोठ बिजली जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि। उन खां वधीक हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे जो हिन हेॾे वॾे इदारे में 24 कलाक बिजली जी फराहमी जारी रहे थी। मंज़ूर अहमद सुमरे तोड़े संदसि टीम पंहिंजे विज़न मूजिबि इदारे खे मुकमिल तौरु सोलर सिस्टम तहत हलाइण जो फ़ैसिलो कयो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त बिल्डिंग जी डिज़ाइन तोड़े मटीरियल उत्तर सिंध जी सख़्तु मौसमुनि खे ज़हन में रखी कतब आंदो वियो, जंहिं करे जीजल अम्मा पब्लिक स्कूल गर्मी में थधो ऐं सियारे में गरम रहे थो। इदारे जे हर क्लासरूम, हॉल्स, लैब्स, ऑफिसिस खे हवादार बनाइण ऐं कुदरती नज़ारनि खे पसण वास्ते दरियूं लॻाइण जो ख़ासि बंदोबस्तु थियल आहे। साईं हिन जी बिल्डिंग में जेको आहे न असांजी लाइफ जो ख़्यालु कंदा आहियूं, छो जो हे शयूं रोज़ न ठहंदियूं। हिकु त हिन जी लाइफ बि वधीक हुजे, ॿियो असां वटि उत्तर सिंध में गर्मी बि घणी आहे त थधि बि घणी आहे। ॿी पंहिंजी बीक ते हुजूं त असां हिन खे केविटी वाल ॾेई करे ॿाहिरों फेस ब्रिक हई आहे लाहौर खां जेको असां ब्रिक घुरायूं, उहो इन करे त जीअं गर्मी में हीअ घणी गरम न थींदी, थधि में हीअ थधी न थींदी ऐं हिन जी लाइफ टाइम आहे ऐं मेंटेनेंस फ्री बिल्डिंग आहे ऐं एनवायरमेंट बि फ्री आहे ऐं हिन ते पूरो सोलर सिस्टम आहे त हिते जेको आहे सो लाइट बि 24 कलाक हले थी असांजी। मंज़ूर अहमद सुमरे जेतोणीकि पंहिंजे तर जे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारण लाइ क़दम खयों त गॾोगॾु हुन पंहिंजे इलाइक़े जे सीनियर सिटीज़न्स खे बि न विसारियो जो संदनि रूह रिहाइण लाइ हीअ सुहिणी ओताक क़ाइमु कई अथाईं, जेका थरपारकर हाला तोड़े सिंध जे ॿियनि इलाइक़नि में तयारु थींदड़ सक़ाफ़ती इस्मनि जो इम्तिज़ाज आहे। तव्हां ख़बर आहे त ॻोठनि में कचहरी जो वॾो हिकिड़ो रुझान हूंदो आहे, शौक़ु हूंदो आहे ऐं मंज़ूर साहब जॾहिं हिते पाण वेहंदा आहिनि, चेयरमैन जॾहिं वेहंदा आहिनि त शाम जे टाइम ते रोज़ाना जी बुनियाद ते ॻोठाणा मुलाक़ातूं करणु अचनि था। पोइ उनजो ख़्यालु आयो त छो न सीनियर जेके सिटीज़न्स आहिनि, असांजा जेके वॾी उमिरि जा पोड़ा आहिनि, असांजा बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जे लाइ छो न असां हिकिड़ी अहिड़ी प्लेस ठाहियूं जंहिं ते शाम जे टाइम ते उहे पाण में अची करे वेहनि, रूह रिहाइण कनि, पाण में कचहरियूं कनि। साईं घोटकी ज़िलो छा सॼी सिंध में स्कूल जंहिं महिल त अहिड़ो स्कूल किथे कोन्हे, हे मुफ़्त में स्कूल साईं ठारायो। साईं जो ख़्वाबु हो, साईं हितां ॻोठ साईं जो साले ॿार हितां साईं साइकिल ते वेंदो दड़ी पढ़णु, भई हिकिड़ो मिडल स्कूल हूंदो दड़ी में घोटकी ॻोल्हा हुआ
भई त पाण उनखे ख़बर हो त तालीम कीअं विराइबी आहे, ॾुखी हिते जा केतिरा समय ॿार ग़रीबणी हितां जा तमामु पुठिते पिया इलाइक़ो आहे, रस्ता तव्हां पाण ॾिसो पिया हिते सुबुह ग़रीब माण्हू रहनि था, हिते स्कूल जो क़ाइमु थियो आहे, तमामु हिकिड़ो सुठो कमु कयो आहे साईं मधु साहिबु। त ॿिया ज़िमीदार सरदार रहनि था, अरबपति खरबपति नी कॾहिं हिकिड़े स्कूल में कमिरो ठाहियो। सही ॻाल्हि चवे त इहो लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघे, छाजे करे त पुठिते पहले अहिड़े इलाइक़े में अहिड़ो स्कूल ठाहिणु हिकु वाक़ई अजूबे खे घटि न आहे। तव्हां ॾिसो घोटकी ज़िलो सरदारनि मीरनि ऐं वॾेरनि जो ज़िलो चइबो आहे, मगर असांजे हितां जे जेके वॾेरा हुजनि, सरदार हुजनि या चूंडियल नुमाइंदा चइजनि, मगर उन्हनि कॾहिं बि एजुकेशन तरफ़ ध्यानु न ॾिनो आहे। मंज़ूर अहमद सुमरे हिन इदारे खे पंहिंजो ज़रे घटि सभु कुझु ॾेई छॾियो, पर हिन इदारे मां खेसि छा मिलियो? मूंखे सुकून मिले थो, सची ॻाल्हि इहा आहे। अॻ में रहंदा हुआसीं उते घर या इहे ॿियनि जॻहियुनि ते, हाणे त जेकॾहिं कराची निकिरूं था असां सफ़र में घर सफ़र लड़ूं कोन था, सिधो हिते अची रहूं था। अच्छा, जीजलामा स्कूल इंतज़ामिया हितां जे ग़रीब ॿारनि खे कमीशन ऑफिसर कराइण जी जुस्तजू में मगन आहे, जंहिं लाइ 2 मंज़िला डिजिटल लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे, जिते शागिर्दनि खे CSS जी तयारी कराई वञे थी। जीजलामा स्कूल जे रेस्ट हाउस में ही कमिरो ख़ासि तौरु उन लाइ डिज़ाइन कयो वियो आहे त जीअं हिते रहंदड़ सुबुह जो उथे त संदसि पहिरीं नज़र स्कूल जी बिल्डिंग ते पवे। ऐं हीउ कमिरो आहे मंज़ूर अहमद सुमरे जो। औलाद खे बि चई छॾियो आहे त भई हाणे कमु करियो, तव्हां करियो जेको करे सघो था, बाक़ी पाण जेको आहे हिते ई रहंदासीं, हिते ई कमु कंदासीं। सुबुह जो उथूं था, ॿारनि खे ॾिसूं था, सॼो ॾींहुं ॿारनि सां ॾाढो मज़ो अचे थो। हिते नौजवाननि खे न रुॻो टेक्निकल ऐं हुनरी सिख्या ॾिनी वञे थी, पर सिख्या मुकमिल थियण बाद खेनि रोज़गार ॻोल्हे ॾियण लाइ कैरियर काउंसलिंग जो शोबो पिणु क़ाइमु थियल आहे। कैरियर काउंसलिंग जो जेको असांखे बेनिफिट मिलियो आहे, हिन वक़्तु ताईं 60 नौजवाननि खे असां बरसरे रोज़गार ताईं लॻाए चुका आहियूं, जेके हा उन्हनि जी इनकम माहवार 30,000 खां वठी 85,000 ताईं माहवार उन्हनि जी आमदनी आहे, जेके मुख़्तलिफ़ शहरनि में वञी रोज़गार सां लॻी चुका आहिनि। साईं मुंहिंजो नालो ज़ैदी उमर आहे, ऐं हिते कैरियर काउंसलिंग कोऑर्डिनेटर बि आहियां, हिते सिस्टम में मीडिया कोऑर्डिनेटर बि आहियां, पेजिस वग़ैरह हलाईंदो आहियां। काफ़ी नौजवान जेके आहिनि तालीम पिणु वेठा आहिनि पर बेरोज़गार आहिनि, उन हवाले सां असां हिकु ऑफिस क़ाइमु कईसीं। कुझु ॿाहिरि कुझु असां चेयरमैन साहिबु मंज़ूर अहमद सुमरो उन जी कंपनी में अकाउंटेंट बि आहिनि, ऐं त हींअर त असां जेकी सीवियूं पियूं आहिनि उहे तक़रीबन 70-80 सीवी पई अञा बि, जंहिं असां रोज़गार ॻोल्हींदा आहियूं, पोइ मदद बि उते असां कंदा आहियूं ऐं ॿुधाईंदा रहंदा आहियूं भई हिते तव्हां हाणे पंहिंजी सीवी ॾियो या जमा कराए हिते जॉब आई। जीजलामा पब्लिक स्कूल जी इंतज़ामिया पारां मुस्तक़बिल जी प्लानिंग में ॿाहिरियां ईंदड़ ॿारनि लाइ हॉस्टल, टेक्निकल एंड वोकेशनल सेंटर लाइ अलॻि बिल्डिंग जो क़याम, ॿारनि जी रांदि रूंद वास्ते स्पोर्ट्स कम्प्लेक्स तामीर करणु ऐं कॉलेज सतह जी बिल्डिंग तामीर करण जी रिथा जोड़ी वई आहे। इंतज़ामिया तरफ़ां सिंध जे घण घुरनि सरहदीअ वारनि खे मुस्तक़बिल जी प्लानिंग में हिसो ॻंढण लाइ उत्साहिण तोड़े संदनि आजिया करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त जीअं हू पंहिंजी फलाही रक़म कंहिं काराइते इदारे ते इस्तेमालु करे सघनि। ॿुधायो वञे थो त घोटकी ज़िले जे ॻोठ साले महर जे रहवासी मंज़ूर अहमद सुमरे ॾुखिया ॾींहं ॾिठा। केतिरा ई किलोमीटर्स परे साइकिल ते स्कूल वेंदो हो। हुन पंहिंजे वालदेन जी दुआउनि तोड़े महिनत वसीले बिल्डिंग्स खाते में नौकरी हासिल कई, जंहिं तां इस्तीफ़ा ॾेई ठेकेदारी शुरू कयई। उन कारोबार तमामु घणी तरक़ी कई। मंज़ूर अहमद सुमरे जी कंपनी IBA सखर, SIOT तोड़े ॿियनि आलीशान इदारनि जूं बिल्डिंग्स तामीर कयूं। असां कम उहे खणंदा आहियूं जिन में मतिलबु या त तमामु नॉमिनल शयूं हुजनि या सफ़ा न हुजनि। जीअं हाणे असां कयूं था USAID सां असां कयोसीं, हुते केर बि टपो बि न ॾींदो आहे, असां पोइ ॾिनोसीं कम ते लठ लॻंदी आहे, कमु कंदा आहियूं। जेकॾहिं असां IBM यूनिवर्सिटी जो कयोसीं तॾहिं बि हुते माना टपो बि सखर वारे उन में मुंहिंजो काफ़ी कमु थियल आहे। ऐं उन खां पोइ अदीब रिज़वी साहिब जा आहिनि, उहे बि कॉम्पिटिशन में असां खणंदा आहियूं। सखर बि असांजो कराची में बि आहे। उन खां पोइ डॉक्टर रहीम बख़्श भट्टी जा कम करियूं था, बिल्कुलु जेको आहे टपो पैसे जी किथे बि गिमसार आहे। मंज़ूर साहिब, भला ही इदारो अव्हां खां केरु ख़रीदणु चाहे त उन जी कास्ट केतिरी वसूल कंदो? हिन जी एतिरी कास्ट आहे केरु वठी कोन सघंदो। हाणे 1 अरब रुपया आउं न ॾींदुसि, 10 अरब रुपया कुझु न थींदो, 1 खरब रुपया कुझु बि ॾे, पैसे सां पंहिंजी मोहबत ई न आहे। भला साईं, रब पाक जी केतिरी भलाई आहे हिन इदारे मथां? ॾाढी मालिक जी भलाई आहे। सच पुछो न त आउं बयानु नथो करे सघां। मां पंहिंजे हाल खे ॾिसां थो ऐं मालिक जी महिरबानी खे ॾिसां थो डे बाय डे न, त आउं बयानु नथो करे सघां। एॾियूं महिरबानी
मां तमामु ख़सीस ग़रीब माण्हू ऐं हेॾी मालिक जी बाज आहे। साईं, दुनिया त पैसे पुठियां आहे, अव्हां वाकई पैसे खे अहमियत नथा ॾियो या बसि ॻाल्हियूं पिया कयो? दिलि वॾी हुजणु खपे, पैसे खे छा कबो? पैसो अचणी वञणी शयूं, पैसो कुझु बि न आहे। तव्हांखे जेके मोहबतूं मिलनि थियूं, दुआऊं मिलनि थियूं, सुबुह जो ॿारनि खे ॾिसो था, जेके ॿार घर मां जंहिं माहौल मां निकिरी हुननि खे मां सींगारे थी ऐं स्कूल मोकिले थी, मुंहिंजो बचो पढ़ंदो, मुंहिंजा ॾुख दूरि थींदा, तव्हां सोचो था त उन घर में केतिरी ख़ुशी हूंदी। साईं, पाण सिंधी माण्हू न्याणियुनि खे वॾो मान ॾींदड़ आहियूं। अव्हांजे इदारे में असांखे भेनरूं ऐं न्याणियूं बि इल्मु पिराईंदे नज़र अचनि थियूं, त पोइ संदन सिक्योरिटी ऐं परदे जे हवाले सां अव्हां कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? असां साईं जेके मोकिलनि था उन्हनि जी न्याणियूं त आहिनि ई आहिनि, पर इहे मुंहिंजूं पंहिंजूं न्याणियूं आहिनि। न्याणियुनि जो वधीक एतिराम बि करियां थो। मुंहिंजी त दिलि चवे थी त सभु न्याणियूं हुजनि, उहे पढ़नि अॻिते अचनि, छो जो ॿारु पढ़ियो हिकु फ़र्दु पढ़ियो, नानी पढ़ी त पूरो ख़ानदान पढ़ियो। त असांजो न्याणियुनि जो असां उनखे पंहिंजूं धीअरूं करे ॾिसूं था। असां कोशिशि करियूं था, असां उनजो एंट्रेंस बि हेठि जुदा रखियो आहे, एंट्री बि मेल जी मथां आहे, फीमेल जी हेठां आहे, पूरो पोर्शन हेठि फीमेल आहे। तव्हां ॾिसी आया हूंदव, विज़िट करे आया हूंदव। असां कोशिशि कई आहे पंहिंजे तरफ़ां, असां हिन जो डायरेक्शन बि इन करे अहिड़ो रखियो आहे त पोएं पासे हुजे त साम्हूं नज़र न पवे। त असां पंहिंजे तरफ़ां जेको थींदो आहे उहा कोशिशि करियूं था। साईं मंज़ूर साहब, भला आख़िर में सिंध वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव? बसि माहौल सुठो थिए, माण्हू ख़ुशहाल हुजनि, केरु कंहिंजो मोहताज न हुजे, सभु अमन सां मोहबत सां रहनि, मोहबतूं वधनि। उन जे लाइ तालीम खां सवाइ ॿियो रस्तो कोन्हे को। सिंध जी कंहिं बि हवेलीअ खां वधीक शानदार ऐं आलीशान हिन इमारत जा मालिक ही ॿारड़ा ऐं न्याणियूं आहिनि। हिननि गुलड़नि ऐं अलाह पाक जी रहमत न्याणियुनि खे मिलंदड़ मान, इज़त ऐं मर्तबे जो ई शायदि नतीजो आहे जो हिते रब साईं जूं रहमतूं वसंदियूं रहनि थियूं। शाल क़यामत ताईं हिन नंढड़ी सिंध मथां इहे रहमतूं वसंदियूं ई रहनि। दुनिया खे सिंध जो ई ऑक्सफर्ड क़बूल पवे। रिपोर्टिंग टीम जे मुश्ताक शाही लगारी ऐं फरीद मलिक सां गॾु इरफान अली बुगियो, भिटाइयाबाद, घोटकी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां क़दम भराया, तव्हांजा लख कुर्ब, तव्हां कशाला कॾहिं असां वटि पहुता आहियो, तव्हांजी महिरबानी।